औरत ज़ात जो जॾहिं निकाह थींदो आहे न त रब पाक उन जे मथां आज़माइश शुरू कंदो आहे। पोइ घणनि जी आज़माइश हूंदी आहे, पहिरें ॾींहंनि खां ख़ुशी मिलणु शुरू थी वेंदी आहे, वरी इन जे पोयनि ॾींहंनि में तकलीफ़, अज़ियत, परेशानी। पोइ जिन खे पहिरियों तकलीफ़ मिलनि बाद में राहत ऐं सुकून ज़रूर मिलंदी। छो? रब जो वाइदो, रब जो वाइदो आहे। जॾहिं चए थो तकलीफ़ अचे त यादि रखजांइ तकलीफ़ खां बाद में राहत बि ईंदी अथई, राहत ऐं सुकून बि मिलंदो अथई। पर उन वक़्त जो इंतज़ारु कर। इंसान छा चाहींदो आहे? बसि हिनमहिल थी वञे, हाणे थिए, पोइ बि न थिए। जिन जल्दी कई न उन्हनि खे कुझु बि हासिल न थियो। जिन सबर कयो सो उन्हनि खे रब पाक अॾाए छॾियो। रब पाक उन्हनि खे अॾाए छॾियो। अल्लाह पाक उन तकलीफ़ वारे इंसान खे उहे राहत ऐं ख़ुशी ॾींदो आहे। ज़्यादा तौर औरत जेका आहे न तकलीफ़ बर्दाश्त न कंदी आहे। तकलीफ़ बर्दाश्त न कंदी आहे। शुक्र अल्लाह जो कर, तोखे कंहिं घर मां तकलीफ़ थी मिले न, रब ज़ुल जलाल वल इकराम जो शुक्र अदा कर त चओ अल्लाह अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजा मालिक साईं, मूंखे तूं क़बूल कयो आहे, हिन तकलीफ़ मां गुज़ारे थो, हिन तकलीफ़ जे मोड़ में आंदो अथई। बेशक मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो वाइदो थियल आहे, बेशक इन तकलीफ़ुनि खां बाद में तूं राहत बि ॾींदे त मूंखे उन ते सबर आहे। रब कंहिंजी तकलीफ़ वधाईंदो न आहे। जेको इंसान तकलीफ़ जी हालात में शुक्र अल्हम्दुलिल्लाह थो करे, रब पाक उन जी तकलीफ़ जल्दी ख़त्म थो करे। तकलीफ़ जे वक़्त में मायूस न थियो, परेशान न थियो। हर वक़्तु इहा सोच न रखो त मुंहिंजो छा थींदो। घणी वरी चवंदियूं आहिनि औरतूं त मां कहिड़ा पंहिंजे पाण खे पेरनि ते कुआड़ा हयां। इहो कुआड़ो न, अल्लाह मां मायूसी थी आहे, अल्लाह मां नाशुक्री आहे। रब जो शुक्र अदा कर त अल्लाह तूं मूंखे पसंदि कयो आहे, जो मूंखे आज़माइश में विधई, तकलीफ़ में विधई। तव्हां मूंखे ॾसियो 1.25 लख नबी, 1.25 लख नबियुनि जी घर वारनि मां कंहिंजी नबी जी घर वारी सुखी आहे, राहत ऐं सुकून सां आहे? तूं मूंखे ॿुधाए। हर के नबी जी 1.25 लख नबी तकलीफ़ ॾिठी आहे त 1.25 लख नबियुनि जे घर वारनि बि तकलीफ़ ऐं अज़ियत कटी आहे। पोइ किंजा बच्चा शहीद थी विया, किंजा ॾिसो न घर वारा शहीद थी विया, किंजा ॾिसो तकलीफ़, ॾिसो न बुखूं कटियनि, पाण खे अज़ियत ॾिननि। हर के जे मथां इम्तिहान आयो आहे। रब पाक अगरि जेकॾहिं तुंहिंजे ससुराल में, ससु सहुरे जे घर में तुंहिंजी तकलीफ़ लिखी आहे त तुंहिंजो लिखियल हुयो, तूं सबर कर, लिखियल हुयो। उन घर जी बुराई न कर जाते रब पाक तुंहिंजो लिखियो। आसमान ते लिखियो लिखबो आहे, आसमान ते रब उहो जेको तुंहिंजो लिखियो आहे न